अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिसरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं तो खबरन डा खबर शामिल के पे तलार में रिपोर्ट मोहम्मद हनीफ मलाजी डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी जी ज़ेर सदारत कमेटी रूम में सिंध एम्प्लॉय सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन मुतालिक अहम गजारी मुनक़द कई वई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर यासिर भट्टी चयो तो सिंध एम्प्लॉय सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन SASSI एक अहम समाजी इदारो है जेको सिंध सूबे में मेहनत कशन ऐं उन्हनि जे ख़ानदाननि खे मुख़्तलिफ़ समाजी ऐं माली सहूलतूं फ़राहम करण लाइ वक़्फ़ आहे। हिन जो मक़सदु ख़ानगी इदारनि में कमु कंदड़ मज़दूरनि जहिड़ोकि राइस मिलूं, शुगर मिलूं, पेट्रोल पंप जा मुलाज़िम, सिरनि जी भट्टी ते कमु कंदड़ मज़दूर, ख़ानगी अस्पताल या स्कूल में कमु कंदड़ अमलो, सब्ज़ी मंडी, टमाटा मंडी ऐं होटलनि समेत हर इहो ख़ानगी इदारो जंहिंमें 5 या उन खां वधीक मुलाज़िम कमु कनि था उन्हनि खे सिंध एम्प्लॉय सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन SASSI वटि रजिस्टर कयो वेंदो। उन लाइ लेबर खातो मथनि हफ़्ते खां हर तालुके में हिकु हफ़्ते लाइ आगाही डिस्क क़ाइमु कंदो त जीअं ख़ानगी इदारनि जे मुलाज़िमनि खे रजिस्टर करे सघिजे। रजिस्टर खां पोइ उन्हनि ख़ानगी मुलाज़िमनि खे सिंध एम्प्लॉय सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन SASSI पारां सिहत तालीम ऐं ॿियनि माली सहूलतुनि सां मदद कंदो।